इनमें का बि सदाकत ये शहर है गंबड़ असांजो तालुको आहे हिन महिल तमामु वॾो गंबड़ शहर थी वियो आहे। पाड़े जे केर बि हिकिड़ो माण्हू चवे हिन जे दर ते को हथियार वारो माण्हू आयो आहे असांजी सुञाणप करे पर ॿियो बि केरु हिन जे दर ते न आयो आहे। इहो सरासर ग़लति ॻाल्हि आहे। काई बि हिन में सदाकत कान्हे। सरासर ग़लति थिए थी पई, उहो ग़लति आहे, काई बि अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का। उनमें काई बि सदाकत कान्हे। तव्हां रक्षे वारे खे हाणे 8-10 साल थी वेंदा उन छोकिरी जेकी असांजी ॾिनल आहे भाइटी उनखे अब्दुल्ला खे उनखे 4 ॿार आहिनि। हीअ छोकिरी नंढी हुई गुलशन हीर उहा निकाह में ही निकाह आहे ऐं हिन जो जेकी असांजी भाइटी आहे अब्दुल्ला जो उन में वाज़ी लिखियल आहे त हीर और गुलशन ऐं धीउ गुलाम मुस्तफ़ा हुनजी माउ जो नालो आहे मुख़्तियार जी धीउ, छो त गुलाम मुस्तफ़ा खे 2 शादियूं थियल आहिनि। उन करे असां हुनखे वाज़ी लिखी करायो त असांजी सौट जी धीउ असांखे तव्हां ॾींदव। उन ते रज़ामंदी आहे, शादी थी, हर शइ थी, असां सां जेको गॾु रहिया आहिनि। ऐं जेको ज़मीन जो मामिलो हुन असां ते हयूं आहे, ज़मीन असांजी 3 करोड़ खां ख़रीद थियल आहे, हुनजो हाणे त रिकॉर्ड असां वटि मौजूदु आहे। असां हुन लाइ वेंदासीं त सिविल सूट दाख़िल कंदासीं। इहा बिल्कुलु नाइंसाफ़ ग़लति ॻाल्हि आहे हिन जी। मज़हर स्कूल में पढ़ंदी आहे, तव्हां मज़हर स्कूल जो जेको आहे जेके क्लास टीचर आहे उन खां तव्हां पुछो त हीअ छोकिरी गैर हाज़िर आहे या हाज़िर आहे। कंहिं बि क़िस्म में असांजो हुनखे न दड़को ॾिनो आहे छोकिरीअ तां, न असां ज़बान सां ॻाल्हायो आहे, न कुझु बि कयो आहे। जेकॾहिं हुनजो पीउ गुज़ारे त 3 असां तॾहिं में वेठा आहियूं। माण्हुनि दुआऊं असां सां घुरियूं आहिनि। इहो समय छा छड़ो माई चंद माण्हुनि जे करे असांखे संग न ॾेई ॿिए पंहिंजो हिकिड़ो मिट माइट ॿियनि खे संग ॾियण थी चाहे ऐं असांजे ख़िलाफ़ प्रोगंडा थी करे। इन में काई बि कान्हे सदाकत। उहो भले CCTV शहर में लॻल आहिनि गंबड़ में, स्कूल जे ॿाहिरां बि CCTV लॻल आहे ऐं रक्षे वारे खे घुराइनि, रक्षे वारो चवे कॾहिं बि त को माण्हू असांजे कढ आयो आहे या की कुझु बि आहे। ही थोरो औरत कार्ड इस्तेमालु था कनि असांखे, छो त गवर्नमेंट में औरत खे मज़लूम कोटियो थो वञे, हिननि उहो असांखे औरत खे इस्तेमालु था कनि असांजे ख़िलाफ़। भई स्कूल जी का बि CCTV आहे, स्कूल जी रजिस्टर आहे, हाज़िर रजिस्टर खोलायो त छोकिरी हाज़िर आहे या न आहे, सभिनी ख़बर पइजी वेंदी।